नाज़रीन, अवामी नींद में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त तालका बार एसोसिएशन कंडियारो जे वकीलन बार जे जनरल सैक्रेटरी अलहुरायो सईद नवीद अली शाह हाकिम अली आमिर लाखो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सिंध में वधंदड़ फ़रक़ावारियत खे पंजो ॾियण लाइ एहतजाज कयो वियो। वकीलन पारां 22 सेप्टेम्बर ते हालाणी में अमन रैली कढण जो पिण ऐलान कयो है। इन मौके ते खिताब कंदे अॻुवाणी चयो त सिंध अमन ऐं सुफ़ियन जी धरती है, जिते हर मज़हब ऐं फ़िरके पंहिंजे अक़ीदे जी आज़ादी रही है, पर गुज़िरियल ॾींहुं कुछ अरसे खां कुछ अमन दुश्मन कुवतूं सिंध में नफ़रत जो बिज छटे रहियूं आहिनि। हिकु मख़सूसी फ़िरके जे आलमन ऐं स्कॉलरनि, वकीलनि, सियासी समाजी मज़हबी अॻुवान खिलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि ऐं मुक़दस हस्तियुनि जी बेरहमती कई पई वञे। हिननि ऐलान कयो आहे त अहिड़े अमल खिलाफ़ 22 सेप्टेम्बर ते हालाणी में अमन रैली कढी वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।